में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी जी एम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद महर जा जेके मुख्य जवाबदार आहिनि उन जे क़त्ल केस में हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी चुका आहिनि। हिन वक़्त पुलिस ते शदीद तंज़ थी रहियो आहे सहाफ़ी बिरादरी पारां। तव्हांखे ख़बर आहे त जान मोहम्मद महर क़त्ल केस में हिकु जांच कमेटी बि जोड़ी वई हुई, जंहिंखे चेयर DIG पुलिस तनवीर आलम ओढो कनि पिया। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे एहतजाज जो ऐलान बि कयो वियो आहे KTN न्यूज़ जी सथ पारां ऐं काविश टीम जे पारां। DIG ऑफिस सखर जी जेकी DIG ऑफिस आहे सुभाणे उन आॾो जेको आहे धरणो ॾिनो वेंदो त आख़िर जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में जेके मुख्य जवाबदार आहिनि या जेके असुल क़ातिल आहिनि उहे आख़िर कॾहिं गिरफ़्तार थींदा। जेकी जांच कमेटी जी जेतोणीकि ॻाल्हि कजे त उन में मुद्दो इहो ॼाणायो वञे थो त 15 खां 20 ॾींहंनि में हू क्लेम कनि था त हू जेके असल मुलज़िम आहिनि, असल जवाबदार इन में जेके घुर्बल आहिनि उन्हनि ताईं हू पहुची वेंदा जेके असल क़ातिल आहिनि। इन ते पहिरियों ॻाल्हि कंदासीं ऐं गॾोगॾु अफ़सोसनाक वाक़ियो राणीपुर जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं जंहिं न्याणी सां पेश आयो, कोशिशि कंदासीं त उन न्याणी जो असीं नालो न खणूं, जंहिंमें प्राइम सस्पेक्ट आहे पीर असद शाह, उनजो असीं वधीक नालो यूज़ ऐं इस्तेमालु कंदासीं। ऐं समूरी हवेली जा राज़ जेके आहिनि पधिरा थी चुका आहिनि। उन सां जेकी नंढड़ी सां ज़्यादती थी आहे जेको पोस्टमार्टम जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे हिन वक़्त खां पहिरियों खां ई सभिनी खे ख़दशो हुयो ऐं उहा ई अफ़सोस सां जेको आहे आख़िरकार ॻाल्हि ज़ाहिर थी। सो इन में चाइल्ड लेबर वारो बि फैक्टर अचे थो ऐं पीरी मुरीदी ते पहिरियों बि असीं हिन प्रोग्राम जे ज़रिए जमाली साहब जेको आहे ईअं चऊं त पंहिंजा इनसाइट्स असां सां शेयर करे चुका आहिनि। डीप तजियो जेको आहे हिन हवाले सां त पूरी पीरी मुरीदी जेको आहे न सम्झ खां इहो वारो कॉन्सेप्ट बिल्कुलु ई ॿाहिरि आहे त छो आख़िर उतां जा माण्हू पंहिंजी औलाद जेको आहे उन्हनि खे अहिड़नि हवेलियुनि में उन्हनि पीरनि हवाले करे छॾनि था जेके आख़िर में जंहिंजो अंजाम जंहिंजो रिज़ल्ट जेको आहे नाज़रीन इहो इन्हनि मासूम नियाणियुनि जी सूरत में उन्हनि जे क़त्ल जी सूरत में असांखे जेको आहे नज़र अचे थो। ॿियो असांखे हिन ते ॻाल्हाइणो आहे। टियों सियासत में नाज़रीन काबीना जेको आहे निगरां काबीना जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहा वफ़ाक़ ऐं पंहिंजो सूबाई लेवल ते मुकमल थी चुकी आहे, पर ही कुझु अहिड़ा हॉट इशूज़ आहिनि जेके हिन वक़्तु हलनि था। हिकु त असांजे सथ जो साथी जेको असां सां विछड़ी चुको आहे उनजो केस ऑन गोइंग आहे ऐं जेसिताईं ऑब्वियसली उनजा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि त असीं हर प्रोग्राम में हिन पॉइंट खे उथारींदा ईंदासीं। ऐं ॿियो ही नओं जेको वाक़ियो मासूम नियाणियुनि जो साम्हूं आयो आहे पीरनि जी हवेली में, इन ते ॻाल्हाइणो आहे। सदर आरिफ़ अलवी जेकी आहिनि उन्हनि जा अचानक सां यूटर्न्स असीं चऊं त ग़लति न रहंदो, उहे बि ईंदा वञनि था, उन्हनि ते बि असांखे जमाली साहब सां डिस्कशन करिणो आहे। छा यूटर्न्स आहिनि तव्हां सां असीं डिस्कस एब्सोल्युटली कंदासीं, पर ही सभु डिस्कस करण खां बाद में। जमाली साहब, सभ खां पहिरियों त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल मुख्य जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी चुका आहिनि। समूरी सहाफ़ी बिरादरी जेको आहे सिरापा एहतजाज आहे। ॾिसो, इंतहाई अफ़सोस जो अमल आहे जेको पुलिस जो ख़ासि तौर ते रवैयो आहे। पुलिस जंहिंजो कमु इहो आहे त दहशतगर्दनि खे, धाड़ेलनि खे, क़ातिलनि खे गिरफ़्तार करे, बदकिस्मती सां असांजे मुआशरे में इन सॼे ॾोहनि जे पुठियां किथे न किथे पुलिस जो असांखे अमल दख़ल नज़र ईंदो आहे। ऐं जॾहिं कंहिं केस जो जी जान मोहम्मद महर जो ज़ाहिर आहे हिकिड़ो हाई प्रोफाइल केस आहे, असांजो सीनियर सहाफ़ी हुयो KTN जो जेको आहे ब्यूरो चीफ सखर हुयो, इंतहाई सीनियर रिपोर्टर हुयो ऐं उनजा जेके प्रोग्राम्स हुआ यकीनन कंहिंखां ढकियल छुपियल कान्हनि, जंहिं सतह जी उहो रिपोर्टिंग कंदो हुयो। जॾहिं इन हाई प्रोफाइल क़त्ल जा मुख्य जवाबदार जेकॾहिं पुलिस पकड़ में नाकाम थी वई आहे त पोइ इहो सिंध जो अवाम ऐं पाकिस्तान जे अवाम खे सोचणु घुरिजे त पुलिस जो ॿियनि जेके क़त्ल थींदा हूंदा जेके बेगुनाह उन में कहिड़ो किरदारु हूंदो। असां हैरान आहियूं त वाइदा सॼी पुलिस कया त असां क़ातिलनि ताईं पहुची विया आहियूं ऐं बसि हाणे पकड़ण वारा आहियूं ऐं हीअं थी वियो ऐं हूअं थी वियो, पर अचानक वरी जेको आहे हिननि जे तरफ़ां हिकिड़ो अफ़सोसनाक वरी इहो अमल त हाणे जेके उहे क़ातिल आहिनि उहे कचे में हलिया विया आहिनि। भई कचे में विया आहिनि या पके में विया आहिनि, दहशतगर्दनि क़ातिल आहिनि, उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार करे असांखे ॿुधायो न त असां हीअ क़ातिल गिरफ़्तार करे छॾिया आहिनि। छो जो कचे जा धाड़ेल हुजनि या पके जा चोर डाकू दहशतगर्द हुजनि, उहो सभु बग़ैर सरपरस्ती जे मां सम्झां थो त इन क़िस्म जा ॾोह करे ई कान था सघनि। इहो ई मसइलो आहे त जेसिताणी असांखे इन पुलिस मां कारी भेड़नि खे तेसिताईं मां सम्झां थो पुलिस जो निज़ाम ठीकु नथो थी सघे। अफ़सोस थींदो आहे जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया रोज़ जी बुनियाद ते हाणे रिपोर्ट थी रहिया आहिनि। हुकूमत जेको आहे चैन जी बांसुरी वॼाए थी ऐं हरू भरू जा अहिड़ा राग अलापे थी जंहिंसां माण्हुनि में अञा तशवीश फैलिजे थी।
ॾुख थींदो आहे त सिंध जेको जंहिं असां फ़ख़्रु कंदा आहियूं त जंहिंजी पंहिंजी हिस्ट्री ते असां ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजे कल्चर ते ॻाल्हाईंदा आहियूं, ज़ाहिर आहे अॼु में को शक न आहे त रिच कल्चर आहे सिंध जो, पर बदकिस्मती सां इन क़िस्म जे वाक़िअनि जेको आहे उहो असांजे उन रिच कल्चर ते मां सम्झां थो त बदनुमा दाग़ आहे। ऐं इन क़िस्म जूं वारदातूं जेके सरेआम थी रहियूं आहिनि, सवाइ पुलिस जे रवैये ते रोइण जे ॿियो माण्हू छा थो करे सघे। ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ जेके ॿिया इदारा आहिनि, मां सम्झां थो त उन्हनि जी बि ज़िमेदारी रुॻो पुलिस जी इहा ज़िमेदारी कान्हे, ॿिया जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उन्हनि सभिनी जी इहा मुश्तरका ज़िमेदारी हुई त उहो फौरी तौर ते जान मोहम्मद माहिर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कनि, त जीअं पाकिस्तान जी सॼी साफ़ी बिरादरी में जेकी हिकिड़ी तशवीश जी लहर फैलियल आहे उनखे रोके सघिजे हा। पर बदकिस्मती सां जेको आहे तमामु कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा इन में मुकमिल तौर ते नाकाम विया आहिनि। ऐं अञा ताईं उन SSP खे जंहिंजे लाइ मुतालबो कयोसीं असां कुझु ॾींहं अॻु में, पर अञा ताईं उन SSP जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कान थी सघी आहे। त लिहाज़ा मां सम्झां थो त इहा सिंध गवर्नमेंट जी नाइली कोताही नाकामी आहे, त निगरान हुकूमत अची वई आहे। हाणे असांजो होम मिनिस्टर साहिब बि अची चुको आहे, त उनखे इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे हा ऐं उनखे घुरिजे हा त उन क़तल जे बे मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ फौरी अहिड़ा असराइता उपाउ वठे हा जंहिंसां साफ़ी बिरादरी में जेकी फैलियल तशवीश आहे उनखे घटि करे सघिजे हा। जमाली साहब, निगरान हुकूमत इन हवाले सां तव्हांखे छा एक्टिव नज़र अचे थी, ख़ासि करे जेकॾहिं हिन केस जी असीं ॻाल्हि कयूं जान मोहम्मद महर वारे जी, त निगरान असांजा जेके CM आहिनि मक़बूल बाक़िर साहब, उहे तव्हांखे उन्हनि जो रोल जेको आहे कीअं नज़र अचे पियो उन हवाले सां? निगरान हुकूमत जो त ज़ाहिर आहे ॿ ॾींहं हिननि खे ट्रेनिंग थियणु आहे। अॼु हिननि जो अञा पहिरियों इजलास आहे सिंध कैबिनेट जो, पर जेकी फुर्ती हुजणु घुरिजे हा अचण जे फौरी पोइ जो ॾिसो इहो हिकिड़ो इंतिहाई हाई प्रोफाइल क़तल आहे। जान मोहम्मद महर को आम रस्ते हलंदड़ माण्हू न हो, इंतिहाई सीनियर सहाफ़ी हो ऐं सहाफ़त में ज़ाहिर आहे हुननि जो वॾो हिकिड़ो कैरियर गुज़रियो ऐं दुनिया उनखे चङे हिकिड़े नाले सां सुञाणींदी आहे। पर अफ़सोस त निगरान हुकूमत बि अञा ताईं उन तरफ़ का मौसर जंहिंखे चइजे त हिदायतनामो को जारी कयो हुजे, को मौसर एक्शन खयो हुजे। बहरहाल हिन वक़्त ताईं जंहिं वक़्तु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं अञा ताईं असांजी अहिड़ी नॉलेज में नाहे त निगरान हुकूमत उन में अची को पंहिंजो किरदारु अदा कयो हुजे ऐं का इन क़िस्म जी सख़्तु डायरेक्शन जारी कई हुजे जंहिं ते पुलिस का सरगर्म थिए हा या जेके नाइल नाकारा पुलिस वारा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ को एक्शन थिए हा। पर अञा ताईं हिन वक़्त ताईं असांखे इहा शइ नज़र नथी अचे। पर करे त सघनि था न, यानी निगरान हुकूमत जो हिन में को न को रोल त थी सघे पियो न जेकॾहिं हू चाहे त। जॾहिं हुकूमत चाहे त सभु कुझु थी सघे थो ऐं निगरान हुकूमत खे उहे ई पावर हूंदा आहिनि जेके हुकूमत खे हूंदा आहिनि। त इहो न आहे त हिन में को इख़्तियारनि जो इशू आहे जो जंहिं ते असां वेही ॻाल्हायूं। निगरान हुकूमत जी ज़िमेदारी आहे त हेतिरो वॾो क़तल थियो आहे, पूरे पाकिस्तान जा साफ़ी सरापा एहतजाज आहिनि, त उन तरफ़ तवजो ॾेई ऐं मुतलका जेके पुलिस ऑफिसर जेके हिन नाइली में मुलविस आहिनि एटलीस्ट उन्हनि जे ख़िलाफ़ त एक्शन थियणु घुरिजे हा ऐं के सुठी शोहरत जा हामिल ऑफिसर लॻाया वञनि हा त जेके हिन क़ातिलनि ताईं जेको आहे आसानी पहुची सघनि हा। पर अञा ताईं हिन में असांखे अॻुभराई नज़र न अची रही आहे। पर हू क्लेम कनि पिया त 15 खां 20 ॾींहंनि में जेको आहे असां असुल क़ातिलनि ताईं पहुची वेंदासीं। चैलेंजेस हुजण जे बावजूदि ईअं पिया चवनि, शर्मनाक ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त 15 खां 20 ॾींहंनि में जेको आहे हू क़ातिलनि ताईं पहुचंदा, यानी पंहिंजी पोस्टिंगूं पकियूं था कनि त असांखे 15-20 ॾींहं तां जेको आहे डिस्टर्ब न कयो वञे त जीअं असां जेको आहे हिन केस में अॻु भराई करे सघूं। त इहा ई त हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि हूंदी आहे जो पाण कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा इहो चवनि त असांखे हेतिरो वक़्तु दरकारु हूंदो। भई इन में त फौरी एक्शन जी ज़रूरत हूंदी आहे। फौरी जेको आहे उन धाड़ेलनि जे मथां उन क़तलनि जे मथां जेको आहे उहो तव्हांखे ऑपरेशन्स करणु घुरिजनि हा। छो जो ॾिसो कई दफ़ा इन क़िस्म जा जेके सेंसिटिव केस हूंदा आहिनि उन में वक़्तु गुज़रण सां उन में अञा जेको आहे वधीक पेचीदगियूं पैदा थींदियूं आहिनि ऐं जेके वरी असल क़ातिल हूंदा आहिनि उन्हनि खे एतिरो वक़्तु मिली वेंदो आहे जो हू पंहिंजो असर सोख इस्तेमालु करे ऐं इन केसनि मां कहिड़े तरीक़े सां बचण जे करे ॿियनि जवाबदारनि खे साम्हूं आणे जेके असल ॾोही हूंदा आहिनि उहे बची वेंदा आहिनि। त इन क़िस्म जे त हीनियस क्राइम में मुलविस कंहिं बि माण्हू खे न छॾणु घुरिजे न। पर अफ़सोस आहे त जेको पुलिस जो रवैयो आहे सखर पुलिस जो इंतिहाई क़ाबिल शर्म ऐं क़ाबिल मज़म्मत आहे। मां सम्झां थो त तमामु इन नाकारा पुलिस ऑफिसरनि खे जेके उते मौजूदु आहिनि इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु घुरिजे ऐं घटि में घटि 2 साल हिननि खे पोस्टिंग न ॾिनी वञे त जीअं हिननि खे अहसासु थिए त
पोइ इन क़िस्म जे जराइम पेशा अनासिर खे कीअं सपोर्ट कंदा आहिनि, छो जो उन्हनि जी सपोर्ट खां बग़ैर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ इहो थी नथो सघे त हू भॼी सघनि हा। ऐं उहो छो जो हिननि जेकी क्विक रिस्पॉन्स पुलिस जो जेको कमु हुयो ॾियणु घुरिजे हा, उहो असांखे हिन केस में पुलिस जो क्विक रिस्पॉन्स नज़र न आयो। क्विक रिस्पॉन्स बिल्कुलु नज़र न आयो। ऐं समूरी सिंध में नाज़रीन रोज़ानो शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ प्रोटेस्ट थियनि था, हज़ारे माण्हू उन्हनि में शिरकत कनि था, त ख़बर न आहे। जीअं जमाली साहब बि चयो त छा इहो सभु उन्हनि खे नज़र न पियो अचे। जमाली साहब, जिते पुलिस जी ॻाल्हि हले थी त नओं IG जेको आहे सिंध जो मुक़ररु थी चुको आहे रिफ़त मुख़्तियार, उन हवाले सां छा चवंदो? थोरे जेकर उनजे प्रोफाइल ते नज़र विझे। ऑलरेडी असीं पुलिस ते शदीद जेको आहे असांखे तंज़ नज़र अचे थो उन्हनि जी परफॉर्मेंस खे वठी करे। छा ही नओं IG जेको आहे का तब्दीली आणे सघंदो? ॾिसो, नओं IG जेको सिंध में आयो आहे, पहिरियों त कुझु हुन ते कंट्रोवर्सी हली रही आहे त उहो जूनियर आहे ऐं 5 जेके उहे सीनियर ऑफिसर्स ऑलरेडी सिंध में मौजूदु आहिनि। ठीकु आहे। असल में ॾिसो, हिकिड़े माण्हू जी क्रेडिबिलिटी ॾिठी वेंदी आहे त उनजो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे, पंजाब जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते उहो रहियो, DIG जी हैसियत सां तक़रीबन पंजाब जा सभु डिस्ट्रिक्ट मां सम्झा थो SSP जे तौर ते उहो करे चुको आहे। आख़िर में RPO रहियो, एडिशनल IG पंजाब रहियो। उनजी जेकी दयानतदारी आहे, उनजी जेकी क्रेडिबिलिटी आहे, उन ते पूरे मुल्क में अॼु ताईं कंहिं आवाज़ न उथारी आहे न त उनजो ख़ुदा न ख़ास्ता को करेक्टर ख़राबु आहे या उहो पुलिस ऑफिसर जो। हिते त उहे पुलिस ऑफिसर एतिराज़ करे रहिया आहिनि जेके पाण ॾोहनि में मुलविस आहिनि, जेके पुलिस जी हिकिड़ी माफ़िया आहे। त मां सम्झां थो त पुलिस जे अंदरि हिकिड़ी माफ़िया आहे, जिन जा तव्हां ॾिठो हूंदो अक्सर पुलिस वारनि जा तव्हां ॿुधंदा हूंदा त उन्हनि जा शादी हाल, त उन्हनि जा पेट्रोल पंप, त उन्हनि जो ज़मीननि ते कब्ज़ा, त अलाए छा छा जेको आहे सिंध पुलिस में केतिरा ई अहिड़ा वॾी सतह जा ऑफिसर जेके इन्हनि मां कुझु एतिराज़ करे रहिया आहिनि सीनियर्स मां, उहे बशमूल हुन में शामिल आहिनि सभु। पर हिकिड़ो जेकॾहिं इज़त वारो, हिकिड़ो पढ़ियल लिखियल जंहिंजो माज़ी बेदाग़ हुजे ऐं जेकॾहिं सिंध में लॻो आहे त उन्हनि ते इन्हनि सीनियरिटी जूनियरिटी जो इशू बणायल आहे। त ठीकु आहे, सीनियरिटी जूनियरिटी जो बहरहाल इशू मद्देनज़र रखिबो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे त मां चवां त उहो इशू मद्देनज़र न रखिबो आहे। पर सवाल इहो आहे त सिर्फ़ु इहे हिन हिकु पॉइंट ते त छा इन खां अॻु माज़ी में इन क़िस्म जी सूरत न रही आहे? छा इन खां अॻु में केतिरा ई हिननि जा SSP ऐं DIGs पंहिंजे जूनियर जे अंडर में कमु न कंदा रहिया आहिनि? इहो सिलसिलो हिकिड़ो हलंदो रहियो आहे, हलंदड़ सिलसिलो आहे। इन खां अॻु में चीफ सेक्रेटरी बि अहिड़ा लॻा जेके जूनियर्स हुआ ऐं सीनियर्स जेके आहिनि उनजे अंडर कमांड कमु कंदा रहिया। त इहो हिकिड़ो सिविल ब्यूरोक्रेसी में इहो हिकिड़ो मामूल जी ॻाल्हि आहे, उहो हलंदो रहंदो आहे। यकीनन मां सम्झां थो त जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ु आहे त उहो इहो एतिराज़ु उथारिनि हा त हिन ते फलाणे ज़िले में ई रहियो, फलाणे डिवीज़न में ई DIG रहियो, या फलाणी जॻह ते RPO रहियो, एडिशनल IG रहियो, उते हिनजी ख़ुदा न ख़ास्ता का क्रेडिबिलिटी ते को दाग़ लॻल आहे या उनजी का रेपुटेशन ते को दाग़ लॻल आहे त उहो एतिराज़ु कनि त असां सभु मिली करे चऊं हा त हिन में ही। हालांकि पंजाब पुलिस में जेको हुनजे क्रेडिट ते कमु आहे, मां सम्झां थो जंहिं डिस्ट्रिक्ट्स में बि रहियो आहे उन डिस्ट्रिक्ट में जेकॾहिं तव्हां हुनजे जराइम जो तक़ाबुली जाइज़ो वठो त वॾी तइदाद में उन डिस्ट्रिक्ट्स मां उन ॾोह ख़तमु कराया आहिनि। त जेकॾहिं सिंध खे हिकिड़ो बहितर रेपुटेशन वारो बहितर माण्हू मिली रहियो आहे त उन ते रुगो उन बुनियाद ते त सीनियरिटी जूनियरिटी जी बुनियाद बणाए करे उनखे तनक़ीद जो निशानो बणाइनि या उनजे ख़िलाफ़ु जेको आहे। ऐं ॿियो बि असां वटि कुझु अहिड़ा पुलिस ऑफिसर आहिनि जिन खे हर थोरी देरि में अदालतूं यादि अची वेंदियूं आहिनि, उहो अदालतुनि में केसनि जा जेके आहिनि उहे एक्सपर्ट्स आहिनि, त उहो हलिया वेंदा आहिनि अदालतुनि में। पर तव्हां ॾिसो त माज़ी में कहिड़ा कहिड़ा करप्ट माण्हू जेके आहिनि उहे सिंध में IG जे तौर ते कमु करे रहिया आहिनि, उन करप्ट माण्हुनि ते हिननि कॾहिं एतिराज़ु कान कयो आहे। सिर्फ़ु इन बुनियाद ते त छा उहो सीनियर आहे ऐं जूनियर आहे? ॾिसो, क्रेडिबिलिटी जेकॾहिं कंहिंजी आहे, जंहिंजो ट्रैक रिकॉर्ड अहिड़ो आहे त जंहिंखे सम्झ आहे, जंहिं अहिड़ा ऑपरेशन्स कया आहिनि जराइम पेशा नासिर जे ख़िलाफ़ु, ऐं जंहिंसां उमेद पैदा थी सघे थी त सिंध में बि जेकॾहिं हिन बहितर ऑफिसर जी पोस्टिंग थी आहे त सिंध में जेको हिकिड़ो तमामु घणो क्राइम वधी रहियो आहे। त हींअर कराची में ॾिसो त 2-3 ॾींहंनि में केतिरा टारगेट किलिंग जा वाक़िया पेश आया आहिनि। त जेकॾहिं को भलो जेकॾहिं को सीनियर भला वेठो हुयो त पोइ इहो रोकराया न, जराइम जूं सभु जेके वारदातूं थी रहियूं आहिनि इहे सभु ॾोह रोकराया न। इन ई सीनियर IG जी मौजूदगी में इन ई सीनियर ऑफिसर बि त सभु इहे 5 ई वेठा आहिनि न। त पोइ छो नथो ॾोह घटि थिए, छो नथो क्रिमिनल जे ख़िलाफ़ु एक्शन्स थिए, छो नथो इन्हनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे? जेकॾहिं हिकिड़ो बहितर माण्हू लॻो आहे जंहिंजो ट्रैक रिकॉर्ड क्लियर आहे, मंझंदि जो जेको आहे कई सीनियर ऑफिसरनि सां मूं ॻाल्हि कई त उहे सीनियर ऑफिसर बि उन
उनजी क्रेडिबिलिटी ते जेको आहे न गगल रहिया ऐं चई रहिया त उहो डेडिकेटेड ऐं ऑनेस्ट क़िस्म जो माण्हू आहे, उनजो बैकग्राउंड जेको आहे तमामु नीट एंड क्लीन आहे। किसन में ये ऑनगोइंग इश्यूज़ आहिनि सेफ्टी खे वठी करे, तव्हां सम्झो था त ही नवां IG रिफ़त मुख़्तियार जेको आहे इन्हनि खे कंट्रोल काफ़ी हद ताईं करे सघंदा, ख़ासि करे जेकॾहिं कचे जी ॻाल्हि कजे त? ॾिसो, जेकॾहिं IG पुलिस हिकिड़ो डेडिकेटेड ऐं ऑनेस्ट हुजे न, हमेशह जेको जेकॾहिं टीम लीडर जेको आहे ऑनेस्ट हुजे ऐं डेडिकेटेड हुजे त उहो हेठीं टीम खां पाण कमु वठी सघे थो, जंहिंमें एतिरी सलाहियत हुजे। मुंहिंजो जेको मक़सदु चवण जो इहो हो त बाक़ी बि जेके सीनियर आहिनि इन जा, उहे सभु असांजा वाक़ुफ़ आहिनि, दोस्त आहिनि असांजा। सुवालु इहो न आहे, मां चवां थो त जेकॾहिं को सीनियर मौजूदु हो त छा उन जी इहा क्रेडिबिलिटी हुई जो हू सिंध मां जराइम खे ख़तमु कराए सघियो? छा उन में एतिरी डेडिकेशन हुई जो जेतिरा रोज़ इहे वाक़िया थी रहिया आहिनि? रोज़ाना तव्हां कराची हुजे, हैदराबाद हुजे, सखर हुजे, तव्हां ॾिसो त वॾे खां वॾा क्राइम उते थी रहिया आहिनि। किथे माण्हू अगवा थी रहिया आहिनि, किथे क़तल थी रहिया आहिनि, किथे टारगेट किलिंग थी रही आहे। पर पोइ इहे सीनियर माण्हू उनखे छो न कंट्रोल कराए सघिया? मुंहिंजो जेको एक्चुअल मक़सदु हो त जेकॾहिं हिकिड़ो पहिरियों दफ़ो हींअर माण्हू आयो आहे सिंध में, अञा उनखे 2 ॾींहं कान थिया आहिनि, अञा उन पंहिंजा मुतलका जेके इजलास हूंदा आहिनि उहे मुनक़िद कान कया आहिनि, तव्हां उनजी क्रेडिबिलिटी कान ॾिठी आहे, तव्हां कुझु ॾिठो ई कान्हे, ॾिठण खां अॻु में जेको आहे तनक़ीद शुरू थी वञे, इहो अफ़सोसनाक अमल हूंदो आहे। त हिकिड़े माण्हू खे मौक़ो मिलणु घुरिजे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं रिज़ल्ट न ॾे, जेकॾहिं क्रिमिनल जे ख़िलाफ़ एक्शन्स न खणी सघे ऐं मेरिट्स ते जेको आहिनि उहे थाणनि खे जेको आहे न लॻाए वञनि। माज़ी में त तव्हांखे ख़बर आहे न त थाणा फार सेल हूंदा हुया, हर SHO जी हिकिड़ी क़ीमत लॻाईंदो हुयो ऐं उनखे पंहिंजी पसंदि जो थाणो मिलंदो हुयो। त हिकिड़ो माण्हू आयो आहे, अञा उन इन तरफ़ वेठो ई कान्हे, ॾिठो ई कान्हे, उहो त असांखे ईंदड़ वारे वक़्त में ख़बर पवंदी न त जेको आहे हुनजी सोच जेको आहे क्राइम जे ख़िलाफ़ छा आहे, हुन केतिरनि ॾुआरनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं को क़दम खणणो आहे त उनजा तव्हांखे उपाउ ॿुधाईंदा, तव्हांखे उनजा कमु ॿुधाईंदो त हीउ जेको आहे हिन क़ाबिल हुयो या न हुयो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ईअं। या ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी को नओं ऑफिसर जेकॾहिं मुक़ररु थियो आहे त उते जो उते हुनजे तंज़ करणु त हीउ बहितरु फ़ैसिलो न आहे। ऑब्वियसली इहो असांखे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी, जे असीं ॾिसंदासीं त उहे समूरनि इशूज़ खे ख़ासि करे जेके सेफ्टी सां जुड़ियल आहिनि उन्हनि खे कीअं टैकल कनि था। ऐं हिते त कचे वारो जेको इशू आहे उहो तमामु घणो प्रोमिनेंट आहे ऐं सिमिलरली उहो थोरो घणो पंजाब में बि आहे। सो ॾिसंदासीं त हीउ जेके नओं असांजो IG मुक़ररु थियो आहे रिफ़त मुख़्तियार साहिबु, इन्हनि समूरनि इशूज़ खे कीअं टैकल करे थो या रेगुलेट करे थो। जमाली साहिबु, पीरी मुरीदी ते असां पहिरियों बि जेको आहे प्रॉपरली तव्हां इन ते हिकिड़ो डीपली जेको आहे ॻाल्हायो हुयो तमामु घणो। हीअ तव्हां ॾिसो हिकु पीर जी हवेली में एॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, मासूम न्याणी सां एॾो ज़ुल्म। ऐं उहा सिर्फ़ु उते हिकु न हुई, उते ॿियूं बि बानियूं जेके आहिनि हुयूं, जेके बाद में जॾहिं SSP ख़ैरपुर वञी उते का रेड लॻाई आहे, छापो आयो आहे त उन्हनि बानियुनि खे आज़ादु बि करायो आहे ऐं खोड़ ॿारड़ा बि जेको आहे उतां मिलिया आहिनि। बाद में वञी करे हिन न्याणी जो पोस्टमार्टम थियो आहे ऐं पोइ हिकु रिपोर्ट आई आहे जंहिंमें इहो ॿुधायो ॼाणायो वञे पियो त हुन सां ज़्यादती बि थी हुई। जमाली साहिबु, पीरनि जे हवेलियुनि में इहो ऐं वरी मतिलबु हीउ छा थी रहियो आहे? इहो कॉन्सेप्ट कॾहिं ख़तमु? जीअं असां चई रहियासीं न त सिंध जो हिकिड़ो रिच कल्चर आहे जी, ऐं उन रिच कल्चर ते जेको आहे, जेको असल मां सम्झां थो दाग़ ऐं धॿो आहे, उहो इहा पीरी फ़क़ीरी जो जेको टोलो आहे इन्हनि जो आहे। जेके इहे सभु, अच्छा, इन्हनि मां जेके बि पीर आहिनि, मां नाला नथो खणणु चाहियां, पर इन्हनि जो जेकॾहिं तव्हां सभिनी जो ट्रैक रिकॉर्ड तव्हां ॾिसो त इहे मोस्टली तव्हांखे जेके आहिनि उहे अयाश मिलंदा, मोस्टली जेको आहे तव्हांखे क्रिमिनल्स मिलंदा, मोस्टली जेको आहे मज़लूम ऐं ग़रीब तबिके खे हिन पीरी फ़क़ीरी मुरीदी जे चकर में जेको आहे उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करण में हिननि जो वॾो रोल आहे। असां वटि सिंध में जहालत हुजण जे करे मां सम्झां थो, छो जो एजुकेशन प्रॉपर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ तालुक़नि में, मुख़्तलिफ़ UC सतह ते न हुजण जे करे, सुठा स्कूल ऐं सुठा कॉलेजिस ऐं सुठियूं यूनिवर्सिटियूं न हुजण जे करे, तालीम जे बहितर तालीम जे फ़ुक़दान जे करे मां सम्झां थो त असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इहा सम्झ ई न आहे त उहे पंहिंजी औलादनि खे, चाहे उहे धीअ हुजनि या पुट हुजनि, उहो कीअं ईअं पीरनि जे जेको आहे असरनि ते छॾे था ॾियनि। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकु बि पीर अञा ताईं जेके बि सिंध में मौजूदु रहिया आहिनि, जेकॾहिं असां गुज़िरियल 20-30 सालनि जो जाइज़ो वठंदासीं त असांखे को क्रेडिबल तव्हांखे नज़र कान ईंदो त हीउ फलाणो जंहिंजी असां ॻाल्हि कयूं त इहो जेको आहे वॾो हिकिड़ो क्रेडिबल जेको आहे हुनजो पीर हुयो। इहा असांजी बदकिस्मती आहे जो असांजा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजी औलाद सां या अलाए नफ़रत था कनि जो उन्हनि खे इहा औलाद पैदा थी आहे, जो जंहिंजो सॼो पंहिंजी कावड़ जेको आहे उहो पंहिंजी औलाद ते कढंदे ऐं कंहिंजे बि वञी झोली मोछड़े था अचनि ऐं पोइ अल्टीमेटली जेको आहे उन्हनि जा क़तल जेको आहे साम्हूं था अचनि या उन्हनि सां ज़्यादतियूं साम्हूं थियूं अचनि। इन ते मां चवंदो न, सिंध जो एॾो वॾो कल्चर जेके असां सूफ़ियुनि जी धरती चवंदा आहियूं, जेके असां अमन जी धरती सम्झंदा आहियूं, उन रिच कल्चर जे सूबे सां मां सम्झां थो त एतिरो वॾो इन मामलनि में ज़ुल्म आहे।
जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। ऐं हीअ जेके चंद पीर या उन्हनि जूं जेके औलादूं उन्हनि जेको आहे इन सॼे सिस्टम खे जेको आहे यरगमाल बणायो आहे ऐं सिंध जे सॼे मां सम्झां थो त रिच कल्चर ते हिकिड़ो बदनुमा दाग़ लॻायो आहे पंहिंजे करेक्टर्स जे ज़रिए, पंहिंजे किरदार जे ज़रिए, ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन थियणु घुरिजे। त बेसिकली जेसि ताईं असां इन पूरे निज़ाम मां निकिरंदासीं भई ह्यूमन राइट्स जे लाइ सॼी दुनिया तड़पी रही आहे, सॼी दुनिया में जेको आहे UN समेत इंसानी हक़नि ते जेको आहे आवाज़ उथारी वेंदी आहे, पर असां वटि जेको आहे बदकिस्मती सां इनखे नालो ॾेई छॾींदा आहिनि त हीउ फलाणो पीर आहे त उनजे जेको आहे हेतिरा मुरीद आहिनि त उन में जेको इहे मसला थियनि था। ॾिसो असां पीर हुजनि या उन्हनि जा वॾनि जी दुआउनि सां असां जेको आहे माण्हुनि खे ज़िंदा करे छॾींदा आहियूं, यानी अफ़सोस आहे अहिड़े क़िस्म जे बयान ते। ॾिसो माण्हू उनखे पूॼनि पिया। हाणे अंदाज़ो लॻायो तव्हां त खुदाई जो दावा थी वियो, त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इन्हनि जी उन वाहियात सोच जो त जंहिंमें को बि माण्हू हुजे उहो दावा करे त उहो इहो करे सघे थो त मुर्दनि खे ज़िंदा करे छॾे, त हाणे जेको आहे इन ते सवाइ अफ़सोस जे ॿियो माण्हू छा थो करे सघिजे त एतिरी वॾी दावा जेकी कॾहिं कंहिं पैगम्बर दावा कान कई, बिल्कुलु उन जे लाइ जेको आहे इन क़िस्म जा बयान उन चवंदो मां चवंदो न उन में सवाइ तव्हां जहालत जे जेको आहे हिनखे ॿियो कहिड़ो नालो। पर जमाली साहब उते जहालत इहा एॾी यानी वधंदी वञे पई, पीरनि खे त हिन वक़्तु बि उतां जी जेकी आबादी आहे माण्हू आहे अलाए छा सम्झनि पिया त उन्हनि जा हर मसइलो सॉल्व कंदा ऐं पंहिंजी कमाई जेको आहे ॾेई करे उन्हनि खां पोइ दुआ वठनि था, यानी दुआ ईअं वटि बि आहे। ॾिसो असां इन्हनि जे कंहिं अक़ीदे जी या हुन ते नथा ॻाल्हि करणु चाहियूं, ज़ाहिर हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे जेको वणे चवंदा त पंहिंजे होश संभालनि जी ऐं पंहिंजे माहौल में ॾिसनि त छा थी रहियो आहे जी, ऐं दानिशमंदी सां अक़लमंदी सां पाण फ़ैसिलो कनि त उन्हनि खे छा करिणो आहे, पंहिंजी औलाद खे कंहिंजे सुपर्द करणु ऐं पोइ वरी उनजी वाहर बि न लहणु ऐं जेको हुतां हुकुमनामो जारी थिए उन ते अमन सदकनि अमल करणु, मां इहो सम्झां थो त इहा प्योरली जहालत आहे ऐं असांखे इन जहालत जे सिस्टम मां निकिरणो पवंदो, असांखे सम्झ सां फ़ैसिलो करिणो पवंदो। जेके बि असांजा उतां जा ॾह माण्हू आहिनि इहे उन्हनि जो कमु आहे त जिन वीचारनि खे जी जेकॾहिं सम्झ घटि आहे ऐं उहो उन मुआशिरे जी जेकी असलियत आहे उनखे नथा सम्झी सघनि त एटलीस्ट जिन वटि अकुलु आहे उतां जा जेके लोकल्स असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे घुरिजे त इनखे वधि खां वधीक जेको आहे माण्हुनि ताईं पखेड़णु घुरिजे त भई तव्हां एटलीस्ट ॾिसो पंहिंजी औलाद खां वधीक त को प्यारो कान हूंदो आहे दुनिया में माण्हू, हाणे उन पंहिंजी जंहिंमें इंसान जो साह हूंदो आहे पंहिंजी औलाद में उनखे जेको आहे तव्हां गैर जे हवाले करे इन एतमाद ते ही फलाणो पीर आहे त जेको आहे तव्हांजे ॿारनि खे लुक आफ्टर कंदो या उन्हनि जी बहितर तरबियत कंदो, भई तव्हांखे पंहिंजी तरबियत पंहिंजे ॿारनि जी तव्हांखे पाण करणी आहे, तव्हांखे कंहिं ते डिपेंड न करणु घुरिजे ऐं कोशिशि कनि त जेको बहितर ज़ाहिर आहे जेके बि उतां जा वसाइल हूंदा ज़ाहिर हर माण्हू जा हिकिड़ा वसाइल जा बि वॾा मसइला आहिनि सिंध में छा ओवरऑल ज़ाहिर आहे पाकिस्तान में इहे मसइला आहिनि, पर एहतियात कनि ख़ासि तौर ते नियाणियुनि जे मसइले में त पंहिंजे घटि में घटि जेकॾहिं पुटु हुजे को मर्द ज़ात आहे त चलो ठीकु आहे उहो त हली वेंदो ख़ैरु आहे हुनजो, पर जेकॾहिं नियाणी ज़ात आहे त तव्हां उनजो इज़त जो ऐं पंहिंजी इज़त जो बि ख़्यालु सिर्फ़ु पाण रखी सघो था, ॿियो को अची तव्हांजी उन इज़त जो ख़्यालु न रखंदो त एहतियात कनि। इन क़िस्म जा वाक़िया मुस्तक़िल थिया आहिनि, या का नई ॻाल्हि कान्हे, पर हीउ तमामु हिकिड़ो ख़ौफ़नाक वाक़ियो आहे त 10 सालनि जी ॿार खे जेको आहे बेदर्दी सां ईअं क़तल कयो वञे, त मां त चवंदा आहिनि न त हीउ सम्झ में न पियो अचे हिन जा कहिड़ा जुमिला ऐं कहिड़ा लफ़्ज़ इन क़िस्म जे माण्हुनि जे बारे में ॻाल्हाइजनि त चओ वेशी दरिंदा बि जेको आहे उहो ख़्यालु कंदा आहिनि त इन क़िस्म जा ऐं जंगनि में तव्हां ॾिसो त जंग जॾहिं लॻंदी आहे कंहिं मुल्कनि जे दरमियान त उते बि तव्हां ॾिसो त सिविलियन आबादी जो ख़्यालु कयो वेंदो आहे, ख़ासि तौर ते बुज़ुर्गनि जो, औरतुनि जो, ॿारनि जो, इनफैक्ट जॾहिं जंगी क़ैदी थींदा आहिनि उन में बि जेको आहे उन्हनि जे हक़नि जो जेको आहे ख़्यालु रखियो वेंदो आहे, त हिते त यानी जंगनि खां बि वधीक बदतर सूरत हाल नज़र अची रही आहे न, दुख जे अफ़सोस जे जेको आहे इंसान छा करे छा कहिड़ा जुमिला हिन में इस्तेमालु कजनि, जुमिला चवंदा आहिनि ख़तमु थी वेंदा आहिनि, त इन ते जेको आहे तव्हां पंहिंजो ज़ाहिर मुआशिरे में जेका इहा फ्रस्ट्रेशन पैदा थींदी आहे इन क़िस्म जा वाक़िया ॾिसी करे त भई छा पियो थिए, आख़िर माण्हुनि जे लाइ ज़हनी मसइला था थी वञनि, माण्हू सोचे ज़हनी मफ़लूज था बणिजी वञनि, त आख़िर असांजी सिंध जंहिंजी असां सकाफ़त ते गुरूर कंदा आहियूं, जंहिंजी असां सूफ़ियाई धरती हुजण ते गुरूर कंदा आहियूं,
उहा उन धरती में जेको आहे इन क़िस्म जा वाक़िया पेश अचनि त उन ते सवाइ ॾुख जे ग़म जे ॿियो छा उन्हनि खे असां चऊं। बिल्कुलु, ऐं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई जमाली साहब, त असांखे उन जे अक़ीदे सां त असीं ख़ैर न ॻाल्हाईंदासीं, पर हू ॾिसनि, अखियूं खोलनि, पंहिंजे सराउंडिंग्स में ॾिसनि त थिए छा थो, छो त वालिदैन खां वधीक पंहिंजी औलाद जो ख़्यालु, उन्हनि जी सेफ्टी जे हवाले सां आख़िर केरु यानी घणी जेको आहे उन्हनि जे लाइ ॻणती करे सघे थो, त ज़ाहिर आहे तव्हां थोरो होश संभालियो, तव्हां ई पंहिंजे औलाद जी जेको आहे उन्हनि खे प्रोटेक्ट करे सघो था, संभाले सघो था। बाक़ी ईअं ॿियनि जे सुपुर्द करणु या तमामु वॾी हिकु जेको आहे चवंदसि त ग़लती आहे, ऐं उनजा नतीजा तव्हां ॾिसो पाण ई जेको आहे भोगे रहिया आहियो। जमाली साहब, KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहे सुल्तान कोट जो इसरार चांडियो, उनखे हिकु कूड़े केस में जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे, इहो इन बाबति तव्हां छा चवंदा? यानी हिन वक़्तु ॿियो बलूचिस्तान पुलिस जे हवाले करे वियो ऐं उन्हनि ते थोरो तशद्दुद बि थियो, छा चवंदा हिन मामले जे? ॾिसो, पुलिस जेको आहे न, जीअं असां पहिरियों ज़िक्र कयोसीं त पुलिस हिकु पाण रियासत जो इदारो हुजण जो किरदारु अदा करण जे बजाए हिकिड़ो दहशतगर्दनि, कातिलनि, ॾोहारियुनि जो सरपरस्ती वारो इदारो असांखे नज़र अची रहियो आहे। यानी कातिल खे त गिरफ़्तार कान करे सघिया जंहिं जान मोहम्मद खे शहीद कयो, पर हिकिड़े सहाफ़ी खे गिरफ़्तार करे विधो, ऐं जंहिंजे लाइ सिंध असेंबली खां जर्नलिस्ट सेफ्टी प्रोटेक्शन बिल मंज़ूरु थियल आहे, उन जे बावजूदि बि तव्हां हिकिड़े सहाफ़ी खे खंभे खणी टॉर्चर करे ऐं उनखे कंहिं ॿिए सूबे जी पुलिस जे हवाले कूड़ा केस दाख़िल कराए, छो जो इहो पुलिस जो ट्रैक रिकॉर्ड आहे, त जॾहिं उहो ॾिसंदा आहिनि त इन्हनि ते को प्रेशर ईंदो सूबे में जर्नलिज़म जे हवाले सां, त हू वरी पाण ई पंहिंजे कंहिं बैचमेंट जे ज़रिए, कंहिं कोर्समेंट जे ज़रिए उते कूड़ा केस दाख़िल कराए ऐं हितां जेको आहे माण्हुनि खे खंभे उन्हनि जे हवाले कंदा आहिनि ऐं पोइ हैंडसअप करे छॾंदा आहिनि त असांजो त मसइलो न आहे, बलूचिस्तान पुलिस जो इशू हुयो। त भई सूबे बदिली करण जे लाइ बि हिकिड़ो पूरो प्रोसीजर आहे, ऐं ख़ासि तौर ते जर्नलिस्ट जे लाइ, जर्नलिस्ट लाइ हिकिड़ो बिल मौजूदु आहे जंहिंमें तव्हां ते उन ते FIR ऐं उनखे गिरफ़्तार करण खां अॻु में सेफ्टी कमीशन खां पुछणो आहे। यानी उन बिल जो जेको आहे मतन जेको आहे उहो इहो आहे, पर बदकिस्मती सां जेको आहे हिते मां जीअं चयोसि त हुकूमत बिल त मंज़ूरु करे छॾींदी आहे, पर उन ते अमल दरामद करण में उहो पाण ई नाकाम वेंदी आहे। ऐं पुलिस खे अञा ताईं उन्हनि ईअं खुली छूट ॾिनल आहे त हू पंहिंजी सॼी सिंध जी आऊं ॻाल्हि थो कयां, मंशात, जूअनि जा अॾा, इहे जेके सुपारी, गुटका, मैनपूरी या जेके मुख़्तलिफ़ बदकारी जा अॾा आहिनि, उहे सभु पुलिस जी सरपरस्ती में हली रहिया आहिनि। इन्हनि खां बग़ैर, मां जीअं चयो त इन्हनि खां बग़ैर जराइम थी नथो सघे। सही, हाणे ही उन जराइम में मुलविस माण्हुनि खे त इन करे गिरफ़्तार न कंदा आहिनि जो उतां हिननि जो बिज़नेस हली रहियो आहे न, पर बेगुनाहनि ते जेको आहे काह करण में पुलिस खे कॾहिं झिझक महसूसु न थींदी आहे, हुनखे रंडक महसूसु न थींदी आहे। इहो रवैयो ई क़ाबिल मज़म्मत आहे। इन रवैये जी असांखे मज़म्मत करणी आहे त भई दुनिया में पुलिस मौजूदु आहे, दुनिया में कानून मौजूदु आहिनि, जेकॾहिं कंहिंखे ट्रायल करिणो आहे उनजो कानून मौजूदु आहे, जेकॾहिं कंहिंखे इन्वेस्टिगेट करिणो आहे उनजो कानून मौजूदु आहे, कंहिं ते को FIR कटणी आहे उनजो कानून मौजूदु आहे। भई तव्हां कानूननि ते अमल करे जेको कमु करिणो आहे उहो कयो न। तव्हांजे सूबे में ख़ासि तौर ते सिंध जी ॻाल्हि थो कयां त जॾहिं हिकिड़ो बिल मंज़ूरु थियो आहे त पोइ तव्हांखे एतिरी तकड़ छा हुई जो कंहिं तव्हां साफ़ी खे गिरफ़्तार था कयो? पहिरियों तव्हां पुछो त सही पब्लिक सेफ्टी जर्नलिस्ट कमीशन खां त भई असांखे जेको आहे ही बलूचिस्तान हुकूमत जी रिक्वायरमेंट आई आहे त असांखे जेको आहे हिन मामले में छा करणु घुरिजे, त पोइ ज़ाहिर आहे उहो कमीशन तव्हांखे ॿुधाए आहे त हिन जो तरीक़ेकार छा हूंदो। पर बदकिस्मती सां जीअं मूं चयो त ही पाण ई कूड़ा केस दाख़िल कराईंदा आहिनि, छो जो यकीनन हुन कंहिं न कंहिं पुलिस जी मंशात जी, पुलिस जे हिन कारनि धंधनि जी जेको आहे कान का रिपोर्टिंग उनजे जेको आहे रिएक्शन पाण जेको आहे, छो जो हिननि जे दिलनि में चोर हूंदो, हिते मुक़दमो दर्ज करण जे बजाए पंहिंजे ई कंहिं हिननि दोस्त खे चई करे बलूचिस्तान में इहो मुक़दमो दर्ज कराए ऐं जेको आहे हुनखे अरेस्ट करे ॾिनो हूंदो। बहरहाल हिन मसइले ते इंशाअल्लाह पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़रूरु असां पंहिंजो हिकमत अमली ठाहींदासीं, हिन सिलसिले में जेको आहे इन केस खे बि लुक आफ्टर कंदासीं। ठीकु आहे। जीअं नाज़रीन तव्हांखे त ख़बर ई आहे त जमाली साहब पाण बि PFU जे सां लाॻापियल आहिनि, पाण हिन केस हवाले सां कीअं ध्यानु कराइनि था त हिन केस खे टेकअप कंदा। बहरहाल रिपोर्टर सुल्तान कोट जा असांजा सहाफ़ी आहिनि, रिपोर्टर आहिनि इसरार चांडियो साहब, उन्हनि खे हिकु कूड़े मंशियात जे केस में गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि जी फैमिली पोयां परेशान आहे ऐं जीअं PFU जे असांखे इंश्योर कराए थो, यकीन ध्यानी ॾियाराए थो त हुन केस खे ज़रूरु टेकअप कंदा। बहरहाल तमामु अफ़सोस वारी सूरत हाल आहे। ऐं जीअं जमाली साहब चयो त कान का में बि उन्हनि खे ख़बर पइजी बि हूंदी का अहिड़े मंशियात जे केस ॾी त उन्हनि में पुलिस जेको आहे उल्टो उन सहाफ़ी खे फासाए छॾियो आहे। जमाली साहब ॻाल्हि कयूं था थोरी सियासत जी, सदर आरिफ अलवी जे क़ौमी सिक्योरिटी वारा जेके बिल्स आहिनि
हिकिड़ो स्टिपुलेटेड यकीनन टाइम हूंदो आहे जंहिंमें सदर खे बिल या त एक्सेप्ट जेको आहे रिजेक्ट करणो हूंदो आहे या जेको आहे हिनखे पास करणो हूंदो आहे ऐं साइन करणी हूंदी आहे। सो हीअ ऑफिशियल सीक्रेट आर्मी एक्ट अमेंडमेंट बिल्स ते हिकिड़ो ॾींहुं ख़बर पए थी त जेको आहे उन ते सही थी चुकी आहे, स्टाफ पारां कागज़ वग़ैरह अची वञनि था, पर बाद में जेको आहे सदर आरिफ अलवी साहब जेको आहे ट्वीट कनि था, ट्वीट ज़रिए जेको आहे कसम खणी करे चवनि था त मुंहिंजो हिन सां को तालुक़ु कोन्हे को ऐं आउं उन्हनि बिल्स ते सही न कई आहे। इन ते काफ़ी जेको आहे गहमा गहमी शुरू थी चुकी आहे, छा मामिलो आहे? मां हीअ सम्झां थो त सदर जेको आरिफ अलवी साहबु आहे ट्वीट जे ज़रिए जेकी उन इन क़िस्म जी ॻाल्हि कई आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे। यानी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो सदर आहे उहो, यानी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे सदर जी हैसियत सां हू सुप्रीम कमांडर आहे फ़ौज जो बि, लीगली जेको आहे आइनी तौर ते इहो हिकिड़ो सभ खां वॾो उहिदो असां वटि हिन मुल्क में मौजूदु हूंदो आहे। ऐं उन क़िस्म जे उहिदे ते वेठल शख़्स चए त मुंहिंजो स्टाफ जेको आहे मुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर जेको आहे हिन बिल खे जेको आहे हेतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदि न मोकिलियो। ॾिसो जॾहिं बि पार्लियामेंट को बिल मंज़ूरु कंदी आहे त उहो ईअं न हूंदो आहे जो की आम पटेवाले जे ज़रिए जेको आहे मोकिलियो वेंदो आहे, ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे मोकिलण जो बि वरी वापसि अचण जो बि। त हाणे जॾहिं पूरो वक़्तु थी वियो उहो नोटिफाई थी वियो, गज़ट थी वियो, उन जे गज़ट जे बि 2 ॾींहंनि खां पोइ हिनखे यादि आयो त मूं त हिन बिल ते मीडिया में ख़बर बि हली वई, मुख़्तलिफ़ चैनल्स ते, हर चैनल ते ऑलमोस्ट। सदर साहब खे इहो सोचणु घुरिजे हा त हू पाकिस्तान जो तमाशो बणाए रहियो आहे सॼी दुनिया में। यानी पाकिस्तान खे त ईअं पीटीआई जी सॼी जेकी क़यादत हुई उहो ईअं सम्झंदी, अंग्रेज़ी में बि ट्वीट कयो, उर्दू में बि बाद में ट्वीट कयो। असल में जेकी बि पीटीआई जी क़यादत, छो जो हीअ सभु पीटीआई सां बिलोंग कंदड़ माण्हू आहिनि न, इन्हनि जी जेकी मेंटल लेवल हुई, जीअं मां पहिरियों चवंदो हुउसि त जीअं त इमरान ख़ान जे एक्चुअल ज़हन खे जेको आहे असांखे उनजो मेडिकल चेकअप कराइणु घुरिजे। अहिड़े तरीक़े सां उनजी तव्हां हर माण्हू जा बयान ॾिसो त एतिरा गैर ज़िम्मेदाराना हूंदा ऐं हिननि खे इहो अहसासु कान हूंदो त इन बयान जा जेके रिपकशन्स हूंदा उहे छा थींदा। हिन बयान जा इहे सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां हिकिड़ो ट्वीट करे छॾियो ऐं ॿुधाए छॾियो त मुंहिंजो हाणे न आहे जेको बिल गज़ट थी चुको आहे। इन बयान जा जेके इंटरनेशनल सतह ते जेके असरात हूंदा आहिनि उहे इलाही ख़ौफ़नाक थींदा आहिनि। ऐवान सदर मां अहिड़ो कागज़, छा उहो फेक सिग्नेचर जे ज़रिए, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे फेक सिग्नेचर जे ज़रिए वियो आहे। प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान चए थो त जेको आहे मां ट्वीट ते उनजी जेको आहे वज़ाहत करे रहियो आहियां, भई तोखे सभ खां अॻु में जेकॾहिं बक़ौल आरिफ अलवी जे त मूंखे ख़बर कान हुई 10 ॾींहंनि जो टाइम त जेको मुक़ररु टाइम हूंदो आहे, तव्हां जॾहिं पंहिंजे स्टाफ खे चवंदा हो त उतां हिकिड़ो ख़त रिलीज़ थींदो आहे ऐं उन ख़त जी बि ज़रूरत कान हुई। जॾहिं बिल तव्हां वटि आयो त जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ में का बि ऑब्ज़र्वेशन्स हुई त उहो तव्हां उहो ॾेखारे छॾियो पनो त तव्हां उन ते उन बिल ते उहा ऑब्ज़र्वेशन लिखी करे मोकिली हुई। कानून इहो चए थो त 10 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं हा में या न में जेकॾहिं सदर नथो मोकिले त उहो ऑटोमेटिक कानून थो बणिजे। यानी गज़ट जो हिकिड़ो प्रोसीजर आहे जेको 10 ॾींहं गुज़रण खां पोइ हू ऑटोमेटिक आहे ऐं उन में पोइ गवर्नर जे सही जी बि ज़रूरत कान हूंदी आहे। या त तव्हांखे एतिराज़ करे वापसि मोकिलिणो आहे या तव्हांखे मंज़ूरु करिणो आहे। बसि इहे 2 ऑप्शन्स आहिनि जेको आइन जे आर्टिकल 73 या 75 मुंहिंजे ख़्याल में इहो चई रहियो आहे। मसइलो इहो आहे त मुंहिंजी छो त हे जेके बि माण्हू आया हुआ, छो जो ही प्लांटेड हुया न, ही आया ई हिकिड़े प्लान जे मुताबिक़ आहे त हिन मुल्क जी इकोनॉमी खे तबाह करिणो आहे, हिन मुल्क जी सियासत खे तबाह करिणो आहे, हिन मुल्क जी अख़लाक़ियात खे तबाह करिणो आहे। इहे जेकी सॼी रिजीम आहे, हिकु ॿिनि जी ॻाल्हि आउं कान करे रहियो आहियां। तव्हांखे यादि हूंदो इहो ई आरिफ अलवी जेको आहे डिफेंस में मींहं जे दौर में जेको आहे शोबाज़ी करे हिकिड़ी कश्ती में वेही करे जेको आहे डिफेंस में जेको आहे घुमी ॾेखारे रहियो त हेतिरो पाणी आहे। 5 सालनि में पोइ हेॾा वॾा सैलाब आया, कॾहिं हिन इहा हरकत कई। बेसिकली ही छो जो हिननि जो ज़हनी तवाज़न मां सम्झां थो त सभिनी जो ठीकु न आहे। जेके बि हिन पार्टी में शामिल माण्हू आहिनि उन्हनि जो सभिनी जो चेकअप ज़रूरी आहे त भई आख़िर मसइलो छा आहे हिननि सां। जेकॾहिं पाकिस्तान जे इंटरनल का अहिड़ी ख़ुदा न ख़ास्ता ॻाल्हि थी बि हूंदी आहे त समझदार माण्हू जेको आहे उनखे बर्दाश्त कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त भई हीअ जेकॾहिं का ॻाल्हि थी आहे त असां इंटरनल वेही करे पंहिंजे मुल्क जे अंदरि वेही करे हिन मसइलनि खे कीअं हिन ट्वीट हिन बयान जो असर जमाली साहब केतिरो मतिलबु पइजी सघे थो ऐं हाणे हीउ मामिलो जेको आहे केॾांहुं वेंदे तव्हांखे नज़र अचे थो, छा हिन जो थी सघे थो? हू त हिन वक़्तु ताईं पंहिंजे ॻाल्हि ते बीठल आहिनि, तव्हां साइन ई कोन कयो आहे।
ॾिसो इन जा असर इहे थींदा आहिनि त UN सतह ते या दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि जी उहे तव्हां सां कंहिं बि क़िस्म जी एग्रीमेंट्स में ऐं तव्हां सां कंहिं बि क़िस्म जी ॾे वठ में तमामु उन्हनि खे पोइ सोचणो पवंदो आहे त भई मुल्क जे सदर जी ऑफिस मां जेकॾहिं को कागज़ ईअं निकिरी सघे थो त पोइ तव्हां ते एतबार केरु करे, तव्हां ते एतमाद कीअं करे, सदर जो जेको उहिदो आहे आईनी उहिदो आहे, हिकिड़ो सेंसिटिव उहिदो आहे। मां चवंदो न हिननि खे इहा ख़बर ई न आहे त इहो उहिदो आहे छा, छो जो जंहिंखे सम्झ हूंदी उनखे ख़बर हूंदी न। असांजा कई अहिड़ा इशूज़ हूंदा आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, हुकूमतूं हुजनि कुझु बि हुजनि, पर कोशिश इहा कंदा आहियूं त जेकॾहिं के मुल्की सतह जो को मसइलो अची वञे त उन में पाण तहमुल जो मुज़ाहिरो बि कंदा आहियूं, बर्दाश्त बि कंदा आहियूं, ऐं कोशिश हूंदी आहे त इंटरनल जेकॾहिं को इशू आहे त उनखे इंटरनल तरीक़े सां टेबल टॉक जे ज़रिए हल कयो वञे, बजाए इन जो हरूभरू के अहिड़े इशूज़ आहिनि जंहिंसां मुल्क ते असरात पवनि, उन में जेको आहे हिकदमि हाइप क्रिएट कई वञे ऐं उन में जेको आहे उहो अफ़रा तफ़री पैदा कई वञे, त हीअ कॉमन सेंस जी ॻाल्हि हूंदी आहे, अकुल जी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन में ठहराव हुजणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं मुल्क जो सदर हो हिनखे इहो ट्वीट सां इहो ॾियण जे बजाए हिकिड़ो 13 ॾींहुं ख़त जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर खे, लॉ मिनिस्ट्री खे मोकिलणु घुरिजे हा त भई हीउ जेको बिल हो हिन जे लाइ मुंहिंजी हीअ डायरेक्शन हुई, फलाणी डेट ते मूं हीअ डायरेक्शन ॾिनी, त उहा डायरेक्शन ॾेखारे छॾे क़ौम खे त हीअ मां, छो जो वर्बली त का डायरेक्शन कान हूंदी आहे न, जेको कानून आहे उहो त हिकिड़ो सिंपल आहे त जेकॾहिं कंहिंखे बि कंहिं बि मामले ते एतिराज़ आहे त उहो लिखत में पंहिंजो जेको बि उनजो ओपिनियन हूंदो आहे उहो लिखंदो आहे उन में, त जेकॾहिं इन क़िस्म जी हिन पूरी करस्पोंडेंट कई आहे त पोइ उहो बि ट्वीट जे ज़रिए कान ॿुधाइणी हुई, उहो बि उन सबूतनि जी रोशनी में उन फाइल जी जेकी बि, छो जो जेकॾहिं को बि कागज़ वेंदो आहे त अल्टीमेटली उनजी पूरो रिकॉर्ड मरतब थींदो आहे, उनजी फ़ोटो कॉपीज़ थींदियूं आहिनि, उहे उन मुतलका ऑफिसर जी ज़िमेदारी हूंदी आहे उनखे संभाले रखणु। त अञा हिकिड़ा इहे वॾा प्रोसीजर्स हुआ त उन प्रोसीजर्स खे एडॉप्ट करे जेकॾहिं पंहिंजो एतिराज़ हिनखे ॿुधाइणो बि हो त भले ॿुधाया, उन ते असांखे बि को एतिराज़ कान्हे, पर अहिड़े तरीक़े सां ट्वीट करे यानी कि तव्हां जेको आहे सोशल मीडिया बि सॼी एक्चुअल बदनाम थी आहे, उहो बेसिकली त उनजे पुठियां इहा PTI जी क़यादत ई आहे न, जंहिं ॾिसो लिखणु पढ़णु जेको आहे हिकिड़ो तमामु अहम शोबो आहे, उन अहम शोबे सां वाबस्ता माण्हू जेके पढ़ियल लिखियल बि आहिनि, इहो बि न त असां चऊं त को जाहिल आहिनि जो हिननि खे का ख़बर कान्हे, पर हीअ मूंखे लॻंदो ईअं आहे कॾहिं कॾहिं त हीअ डेलिबरेटली कुझु अरसे खां पोइ इन क़िस्म जूं हरकतूं कंदा आहिनि, ऐं त जीअं का न का दुनिया में पाकिस्तान जे बारे में का हाइप क्रिएट थिए, ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको आहे जेके मुख़्तलिफ़, हाणे ॾिसो कंहिं बि मुल्क जी कंट्री जो, ऐं ॿियो एटमी मुल्क जो प्रेसिडेंट आहे, उहो कंहिं आम सोमालिया जो सदर कान्हे, एटमी मुल्क जो सदर जेको सुप्रीम कमांडर हुजे पाकिस्तान आर्मी जो बि, उहो इन क़िस्म जा ट्वीट करे छॾे त केतिरी न इहा अफ़सोस जी लार्जर लेवल ते। ठीकु आहे जमाली साहब, बिल्कुलु तव्हां राइटली पॉइंट आउट कयो, जॾहिं तव्हांखे रिस्पॉन्सिबल हिकु अहम ज़िम्मेवारी ॾिनी वेंदी आहे, हिकु अहम पोस्ट ते तव्हां वेठल हूंदा आहियो, त पोइ बयान बि सोची सम्झी करे ॾियणा पवंदा आहिनि, छो त उन्हनि बयाननि जो पोइ जेको आहे हिकु लार्जर लेवल ते असरु पवंदो आहे। सो इजाज़त ॾींदा, ऐं सुभाणे ही अञा जेके अहम मामला आहिनि इन्हनि खे वधीक असीं डिस्कस कंदासीं। इजाज़त ॾींदा, आला।